DRA ते 1.5 लाख शुरूआत में हुयो। हाणे उन वक़्तु 28 अक्टूबर ते हिननि ओके कयो आहे। पर मां नथो सम्झां जेकॾहिं का गवर्नमेंट का सुस्ती जो मुज़ाहिरो कयो ऐं जेकॾहिं गवर्नमेंट जे अंदर में का सोचनि का ॿी ॻाल्हि DRA ते ॿियनि मामलनि ते न हूंदी त पोइ वरी असांखे बि रोड ते अचणु केरु नथो रोके सघे। त पोइ असांजो रोज़ो बि टुटी वेंदो। ज़ाहिर आहे असां लखे माण्हुनि जा नुमाइंदा आहियूं, असां उन्हनि जे मफ़ाद लाइ विढ़ंदासीं त असां पोइ यकीनन को न को लाइ अमल ठाहियो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म ते 4 इशूज़ हुया जंहिं ते असांजी एॾी वॾी तहरीक हली, जंहिंमें पेंशन जा नोटिफिकेशन पहिरें ॾींहुं रुकिजी विया। बाक़ी 3 इशू रहिया जंहिंमें ग्रुप इंश्योरेंस, बेन्युअल फंड ऐं DRA। उन ते कैबिनेट जी मंज़ूरी सां हिकिड़ी वॾी कमेटी तश्कील ॾिनी वई। उन कमेटी जूं 3 सिटिंग्स बि थियूं। उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ो मैकेनिज़म ठाहिणो हो, पर हुन मैकेनिज़म ठाहिण में रूल 40-45 साल पोइ हिते जो एक्ट चेंज पियो थिए, हुन में टाइम लॻी वियो। अॼु मीटिंग हुई, चीफ सेक्रेटरी साहब घुरायो सेक्रेटरी GA जे दफ़्तर में, जंहिंमें बोर्ड सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू सैयद ख़ालिद हैदर शाह जेको कन्वीनर आहे हिन कमेटी जो, उहो बि मौजूदु हो, सेक्रेटरी ला बि मौजूदु हो, फिनांस जे तरफ़ां एडिशनल सेक्रेटरी हो ऐं अलायंस जा 4 लीडर असां शामिल हुआसीं। अॼु बेन्युअल फंड ते हिननि कंप्लीट मैकेनिज़म फाइनल करे उहो अॼु असांखे ब्रीफ कयो ऐं उहो 13 तारीख़ कैबिनेट में पेश थींदो फॉर अप्रूवल। बाक़ी 2 इशू जेके रहनि था, ग्रुप इंश्योरेंस ऐं DRA। ग्रुप इंश्योरेंस ते बि तक़रीबन होमवर्क उहो फिनांस खे करिणो आहे, उहो तक़रीबन थी वियो आहे। जेकॾहिं मंडे ते हुननि ओके करे सेक्रेटरी फिनांस इन ते हामी भरी त असां कैबिनेट में हली ब्रीफ कंदासीं त उहो इंक्लूड थी वेंदो।